रोज जिए थी, रोज मरे। तू त कूंज हुई पंहिंजे वग़ैरह सां गॾु अॼु कफ़स जी क़ैद में आहे। केतिरो झोरीअ में गुज़ारींदी आहे, जिन लाइ जीअण जो आसूं हुयूं उहे त मूंखे छॾे विया। छो थी रही मुंहिंजी अमर कंहिंजी तांघ अथई? मूं त तोखे को बि दर्द नाहे ॿुधायो जेको मां ॾिसी आयो आहियां। हा मामा, हीअ दुनिया त ॾुखनि सां भरी पई आहे। इहो ॿुधाए पंजनि जी तांघ थी अथई छा थी? जेकॾहिं ईअं आहे त मां तोखे होॾां छॾे अचां। न मामा, न सची इहो आहे त जेको मूंखे हिते सुकून मिलियो आहे न, उहो होॾां कॾहिं बि न मिलियो हो। ऐं हा मामा, मां छॾे तव्हांखे काॾे बि कोन वेंदसि। तव्हां ई त मुंहिंजा हाणे सभु कुझु आहियो, मुंहिंजा पीउ बि, मुंहिंजी माउ बि, मुंहिंजी कुल काइनात हाणे तव्हां ई आहियो। अमर, मुंहिंजो तो जीअं केरु कोन्हे, बसि हिकिड़ो ई साहु अथमि जंहिंसां जीअं पियो। ऐं ॿियो तूं ई आहीं। हा मामा, ॿई वेठा रहनि ॾुखी डूंगर पाण में, कंहिंसां कीन सलीन मंझंदि जूं प्रीतनि। घटि में घटि हिक ॿिए जा लुड़क त उघंदासीं न। मामा, मां पंहिंजा लुड़क लिकाए तव्हांजा उघंदसि। सदा सियाणा वापस मोट, इलाही नुक़सान थींदो। मां माण्हू मारण नथो चाहियां यार, तोखे लख शाब्त आहिनि, तो दोस्ती मलाई मुंहिंजे चवण ते आए। मोट हलिया काॾे वठी वञो न पंहिंजी मां। जेकॾहिं साम्हूं ईअं वराइण आसान हुजे न त बेकार में जंगूं न लॻनि हा। दादा ने तकड़ न कर, मता का नई चाल खेडन त पोइ मोचा संभालियो, मता लुंबड़वाड़ ने रात खेडी वञनि। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।